अस्सलाम वालेकुम मौजूद व्यूअर्स, आऊं जो पंहिंजो दोस्त अनवर अली सोलंकी पाण हिन वक़्तु मौजूद आहियां मोरो शहर जेको तारीख़ी एक पढ़ियल लिखियल बाशऊर माण्हुनि जो शहर आहे। पाण हिन वक़्तु उन जगह ते मौजूद आहियूं जेको गुज़िरियल 4 ॾींहं अॻु 5 सालनि जी मासूम न्याणी अनमोल नाले अनमोल मंगी मोरो शहर मां एक पुर इसरार नमूने गुम थी वई आहे। हिन महिल ताईं उन जो ॾस पतो न मिली सघियो आहे, न ई वरी जेको आहे सो को आला अमलदारनि आला कानून जे अहकामनि ऐं को अहिड़ो को स्टैंड वरितो आहे। ख़ातिरी त हर को कराए थो, शहर जो हर को चङो त अचे थो, पर उन जी ॻोल्हा जे लाइ अहिड़ो को पुख़्तो ऐं भरपूर क़दम नाहे खयो वियो। उन हवाले सां 4 ॾींहं गुज़रण बावजूदि कल्ह उन न्याणीअ जी ॾाॾी सदमे में फ़ौत थी वई आहे ऐं पाण हिन वक़्तु उन जे तॾे ते मौजूदु आहियूं। हितां जा वारिस, हितां जा लवाकिन, हितां जा पाड़े वारा साॻिया वंद बि मौजूदु आहिनि। अचो त पुछूं उन नंढड़ी मासूम जे वालिद सां त उन्हनि सां कंहिं राब्ता कया आहिनि, उन्हनि खे कहिड़ी यकीन ध्यानी ॾियारी आहे, छा अॻिते कानून SSP अब्दुल कयूम पिताफ़ी, DIG शहीद बेनज़ीराबाद, IG ऑफ सिंध इन स्टैंड के संजीदा वठंदा या न। अचो त उन जे न्याणीअ जे वालिद साहब खां पुछूं त उन्हनि सां कंहिं राब्ता कया आहिनि, उन्हनि खे कंहिं ख़ातिरी कराई आहे। यानी तव्हांजी नंढड़ी गायब थी आहे, तव्हां सां कंहिं राब्तो कयो आहे या न? बिस्मिल्लाह रहमान रहीम। अर्ज़ तो कया अॼु चौथो ॾींहुं आहे, मुंहिंजी नंढड़ी दर ते बीठी छेड़ी वठण आई, वरी अचे दर ते बीठी, मां सॾु कंहिंसि अच अंदरि थी के अम्मी भेण अचे मुंहिंजी क़ुर शरीफ़ पढ़ी मदरसे ॾो, मां अचां थी घर। उहो भई अंदरि घर ॾे निंड जी झुटकड़ी अचे वई, 5 मिंट छा वरी लिकिरी अचे ॾिसे त कान्हे ई। नंढड़ी भेण बि होॾो मदरसे ॾो आयसि की अम्मी अम्मी नंढड़ी भेण कान्हे का, वठी रड़ियूं कनि दाऊं कनि, उहो रो ज़ाल सिंगार दर ते पिया आहिनि, वठी रड़ियूं कई। मां मज़दूरी कंदो आहियां शाही बाज़ार में, सुनार न वटि, मां ग़रीब मिसकीन आहियां। फ़ोन मुंहिंजी घरवारीअ जी आई, मां भॻो आयुसि, रक्षा गिटियूं जाचींदो आयुसि, मन ॾिसां लभी पए पढ़ा जा रहियासीं, मूंखे का बि ॻाल्हि कान। वरी फारन वारनि ॾे भॼियासीं, का ॻाल्हि कान। पोइ उन मां बि वसीले जे मां सभिनि खे चयो त मीडिया वारनि खे चयो त पंहिंजे चांडिया क़ौम उन सरदारनि खे चयो त GS दारनि खे चयो त PP वारा आहिनि, साईं पीर पगार जो मुरीद आहियां, मुजाहिद आहियां, मां उमती अर्ज़ थो कयां मुंहिंजी जेतिरी भरपूर मदद कनि, न त असां पंहिंजे अंदर में बाहि ॾेई विसारे छॾींदासीं। पुलिस अचे पई, SP साहब फिताबी कल्ह घुरायो, कलाक मूंखे पुछी, मां तोसां ॿधल आहियां बचा, जीअं त मां ज़िले में कयां, कंहिंमें शक शुभ बि हुजा कंहिंसां विड़ियो आई, मां त न साईं मां ग़रीब आहियां सफ़ा, मां छा कयां। नंढड़ीअ खे ख़र्ची ॾिनई, हथड़ीअ में रोई ॾिनई 5000। चई मां शाम थाणे ते अचां थो, वरी SP साहब आयो, DSP SHO सभिनि चयो FIR कटियो। मां चवंदा हाली तरसो मुंहिंजो तॾो आहे, नानड़ी हुनजी गुज़ारे आहे सदमे में, असां तॾो खणूं। मुंहिंजी हर क़ौम खे, हर ग़रीब खे, आवाम खे, ज़िमीदारनि खे, चांडियो साहब जेको आहे, पलेजो साहब आहे, PP वारा आहिनि, वज़ीर आला आहे, सभिनि खे मुंहिंजो अर्ज़ु आहे, मुंहिंजो ग़रीब मसइलो खणनि, मीडिया वारनि खे बि मां थो वधां, मुंहिंजो मसइलो हल करणु पाई आहे। घर जे मुंहिंजा नंढड़ पजोदा नंढड़ो भाउ भेण उहे किरिया पिया आहिनि मानी पेट मूंखां। ॿियो मुंहिंजी भलाई सभु, अशरफ साहब आहे लिगारी, उहो बि मुंहिंजो शाही बाज़ार जो आहे सदर आहे, उहो बि सुञाणे थो। सभिनि खे मुंहिंजो अर्ज़ु आहे, सभु गॾिजी मां तॾो खणा हिकिड़ो मीडिया ते, असां क्लब वटि क़ुर शरीफ़ खणी बचिरा वठी मां एतिजाज कंदुसि, मुदो वठंदुसि, न त पोइ पाण खे ॿाहिरि ॾींदुसि।
जी दोस्तो, त तव्हां उन नंढड़ी अनमोल जे वालिद साहब जा दुख भरिया वीचार ॿुधा त हुननि सां हींअर छा गुज़री रही आहे, जॾहिं त हिन खां वधीक संजीदा हालत हिननि जे घर में आहे। नंढड़ी अनमोल जेका मासूम 5 सालनि जी न्याणी आहे, जेका दुकान तां शइ वठण वई हुई ऐं वापसी न मोटी आहे। उन जी वालदा खे बेहोशीअ जा दौरा पइजी रहिया आहिनि, पर इंतिज़ामिया अञा ताईं को बि अहिड़ो हरकत वारो तहरुक नाहे वरितो। SSP अब्दुल क़यूम पिताफ़ी साहब 5000 रुपया ॾेई ऐं हिननि जे मथे ते हथ रखे हिननि खे तसली त बख़्शी आहे, पर हिन वक़्त ताईं को बि अहिड़ो कानूनी उपाउ न वरितो आहे। उन खां अलावा चाचे जो इहो बि चवणु आहे त सुभाणे असांजो तॾो खजंदो, तॾहिं खजण खां बाद में असां हिकिड़ो भरपूर एहतिजाजी मुज़ाहिरे जो सॾु ॾींदासीं। जेकॾहिं 24 कलाकनि खां पोइ एहतिजाज जे 24 कलाकनि खां बाद में मूंखे मुंहिंजी नंढड़ी नथी मिले त मां पंहिंजो पाण खे बाहि ॾींदुमि। उन खां अलावा चाचे तमामु क़ौम परस्त धुरनि, रियाज़ चांडियो साहब, सनान कुरैशी साहब, डॉक्टर कादिर मंगसी साहब, सिंध जो आवाज़ अयाज़ लतीफ़ पलीजो साहब ऐं कादिर चांडियो साहब ऐं ॿिया जेके बि क़ौम परस्त धुरियूं आहिनि, उन्हनि खे पीर पागारो साहब खे, साईं CM मुराद अली शाह साहब के, बिलावल भुट्टो साहब के, आसिफ अली ज़रदारी साहब के रोईंदे लुड़क अखियुनि में आणींदे हिकु पुरज़ोर मुतालबो कयो आहे, खुदारा मुंहिंजी मदद कयो, मूं वटि का बि मिल्कियत माली अहिड़ी न आहे, ही औलाद ई मुंहिंजी सभु कुझु आहे, हीअ औलाद ई मुंहिंजी मिल्कियत आहे। इन हवाले सां मोरो शहर जी हिकु मौज़ूद शख़्सियत असां सां मौजूदु आहे, जेको पंहिंजो मंगी एसोसिएशन वेलफेयर जो बि अॻुवान आहे, ताज मोहम्मद मंगी साहब। अचो त उन खां थोरो पुछूं इन मामले जे बाबति उन्हनि जा कहिड़ा वीचार आहिनि। असां सां जेको तमामु घणी जेको नाजाइज़ी थी आहे, असांजा को बि ॿार जेको आहे न शहर जे गली में जेको आहे नथा घुमी सघनि। अहिड़ी हालत आहे जो स्कूल जो ॿार जेकर निकिरे थो त उनखे बि असांखे इहा पक कोन्हे का त हू वापसि घर ईंदो या न ईंदो। असांजी जेका हिते इंतिज़ाम आहे उहा को बि अहिड़ो तर कोन थी वठे। अहिड़नि गुंडनि खे, अहिड़नि जेको आहे जेके टोला जेके शहर मोरे में घुमनि था, उन्हनि जो थोरो उनखे तर वठणु खपनि त जेको आहे इहे माण्हू कीअं था जेको आहे ॿार अॻुवा कनि। हाणे सरियाम जेको आहे नंढड़ी अॻुवा थी वई आहे, उनजो को बि जेको आहे हिन महिल हीलो वसीलो कोन्हे, किथे आहे कीअं आहे का ख़बर कोन्हे का। ऐं उनजी सदमे में जेको आहे उनजी ॾाढी गुज़ारे वई आहे। अॼु असां तॾे ते बीठा आहियूं, जेकॾहिं असांजो सुभाणे ई तॾो 10 बजे ख़तमु थींदो, शाम धारे असां सभिनी दोस्तनि खे गॾियल तरीक़े सां असां प्रेस क्लब ते जेको आहे धरणो हणंदासीं ऐं उते सभिनी खे इल्तिजा कंदासीं। हींअर बि असां रिक्वेस्ट था कयूं, साईं पंहिंजो मुराद अली शाह साहब खे कयूं था ऐं पंहिंजो ज़िया लंजार खे चऊं था ऐं जेके कामरेड जेके असांजा दोस्त आहिनि, असांजा धुरियूं आहिनि, वॾा आहिनि, उन सभिनी खे मां पंहिंजे मंगी बिरादरी जे जेके बि मथे जेके वेठा आहिनि मर्कज़ ते, मां उन्हनि खे बि गुज़ारिश थो कयां त महिरबानी करे तव्हां बि अचो ऐं जेको आहे हिन में भरपूर हिसो वठो ऐं इनखे नंढड़ी खे जेको आहे बाज़ियाब कराइणो आहे। कहिड़े बि तरीक़े सां SSP साहब ते ज़ोर रखो। SSP साहब जेको आहे कल्ह हिनखे घुरायो त ज़रूरु हुयो, पर जेको आहे मथे ते हथु घुमाए वरी हुनखे वापसि कराए छॾियो आहे। महिरबानी करे असांजी जेको आहे नंढड़ी कहिड़े बि तरीक़े सां जेको आहे बाज़ियाब करायो। इन जा घर वारा तमामु ॾाढो परेशान आहिनि, हद खां वधीक हिनजी घरवारी खे दौरा पइजी रहिया आहिनि। भाउ तव्हांजे अॻियां आहे, हुनजी जेको आहे ॾाढी जेको आहे छोकिरी ॾाढी जेको आहे गुज़ारे वई आहे। तव्हां सभिनी जे अॻियां आहे, महिरबानी करे थोरो तहरक वठो। जेकॾहिं ईअं अॼु असां सां थियो आहे, सुभाणे ॿिए सां थींदो, सुभाणे ॿी ज़ात सां थींदो। हीउ ग़रीब आहे, मिसकिन आहे, तव्हांखे गुज़ारिश था कयूं त महिरबानी करे जेको आहे तहरक वठो ऐं थोरो जेको इन ॻाल्हि खे सीरियस खणो, वॾी महिरबानी थींदी। जी, जीअं त तव्हां ताज मोहम्मद मंगी साहब ऐं नंढड़ी मासूम अनमोल जे वालिद साहब जा वीचार ॿुधा। बलदियाती इलेक्शन त वेझो अची चुकी आहे, फार्म त जमा थी चुका आहिनि। हर को कामोरो, भोतार, MPA MNA जा चूंडियल जेके काउंसलर आहिनि, पाकिस्तान पीपल्स पार्टी हुजे या NPP हुजे, उन्हनि जा जेके चूंडियल नुमाइंदा आहिनि, जेके हितां मोरो मां NPP सदाईं चढ़ंदी आई आहे, उनखां पोइ बाद में गुज़िरियल 5 सालनि खां वठी पीपल्स पार्टी बि चढ़ंदी आई आहे, उन्हनि जा बि उम्मीदवार बीठा आहिनि, पर हिन महिल ताईं हिननि वटि को बि कही न आयो आहे। बलदियाती इलेक्शन जे वेझो अचण सां ई हर कंहिं फार्म भराया आहिनि, पंहिंजी कुर्सीअ जी लालच, हिर्स ऐं हवस में जेको आहे सो मुब्तला आहिनि ऐं पंहिंजे वोटरनि ॾे हली था वञनि था। पर ही बि मंगी बिरादरी बि पाकिस्तान पीपल्स पार्टी जी वोटर आहे,
NPP जी भी वोटर आहे, NPP खे बि हिननि वोट ॾिना आहिनि, पाकिस्तान पीपल्स पार्टीअ खे बि हिननि वोट ॾेई गुज़िरियल 5 सालनि में इक़्तिदारनि ताणी पहुचायो आहे। पर हिन महिल ताणी ज़िया लंजार साहब बि न पहुतो आहे, मसरूर जतोई साहब बि न पहुतो आहे, राज़ी ख़ान जतोई बि न पहुतो आहे, मुर्तज़ा ख़ान जतोई बि न पहुतो आहे। छा हीअ न्याणी सिंध जी न्याणी न आहे? छा हीअ न्याणी जेका गुम थी वई आहे उहा मोरे जी ॼाई न आहे? छा ही पोरियत मोरे वासी न आहे? छा ही पाकिस्तान पीपल्स पार्टी ऐं NPP जो वोटर न आहे? छो आख़िर ईअं छो ऐं छाजे लाइ? इहो हिकिड़ो सवालिया निशान आहे। मां पुरज़ोर अपील कंदुमि हिन वीलॉग ऐं हिन मीडिया जे प्रोग्राम जे हवाले सां त महिरबानी करे हिन चाचे जी जिथे बि न्याणी आहे हिन खे बाज़ियाब कराए ॾिनी वञे। ज़िया साहब खे घुरिजे त हिननि जी मदद करे, रेस मसरूर जतोई साहब खे घुरिजे त हिननि वटि हली अचे, हिननि जो ॾुख ॿुधे, हिननि जी मदद करे। मां वधि खां वधि तमामु सोशल मीडिया जे दोस्तनि ऐं मीडिया जे दोस्तनि खे अपील कंदुमि त हिन वीडियो खे वधि खां वधि शेयर कयो त जीअं हिन ग़रीब मिसकिन पोरियत जो आवाज़ु आला एवन ताईं पहुची सघे।